वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। पीपी सखर जे कारकुननि ऐं समाजी अॻवान सैयद ज़ाहिद शुएब बुखारी चयो आहे त सखर जे सीनियर सियासतदान पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻवान इस्लामुद्दीन शेख जी ख़ुसूसी हिदायतुनि तहत सखर जी लेबर कॉलोनी में मिस्कीन औरतुनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सेंटर तां ईंदड़ पैसा ॾियारे रहिया आहियूं। जे सबब ग़रीब औरतूं इस्लामुद्दीन शेख खे दुआऊं ॾियनि थियूं। जे सबब वॾे अंग में ग़रीब औरतूं अचनि थियूं, जॾहिं त जिन औरतुनि जो थंब ते नथो लॻे या ॿियो को मसइलो हुजे थो, उहो मसइलो बि हल कराए रहिया आहियूं। इस्लामुद्दीन शेख, एमएनए नोमान इस्लाम शेख ऐं अरसलान इस्लाम शेख मिस्कीन औरतुनि जा मसइला हल कराइण में भरपूर ताउन कनि था। सखर हाउस हमेशह सखर जी आवाम जी ख़िदमत कई आहे ऐं इहो सिलसिलो जारी आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़ाहिद शुएब बुखारी वधीक चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी मुल्क जी आवाम खे सहूलियतूं ॾियारण लाइ कमु करे पई। मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। मुल्क खे नौजवान वज़ीर आज़म जी ज़रूरत आहे। नानी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद अमड़ बेनज़ीर भुट्टो जे नक्शे क़दम ते हलंदे मुल्क ऐं अवाम खे ख़ुशहाल बणाइण में अहम रोल अदा कंदो। पीपल्स पार्टी ही मुल्क खे महांगाई वारे दुबड़ मां कढी सघे थी। इन मौक़े ते मौजूद औरतुनि जीए भुट्टो, जीए शहीद राणी, जीए बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं जीए इस्लामुद्दीन शेख जे हक़ में नारा पिण हंया।